मातली में ही वारदात थी आहे हिकिड़ी, घर मां फुर जी वारदात थी आहे जंहिंमें ज़ेवर आहिनि, रक़म आहे ऐं ॿियो जेको सामान आहे नामालूम जेके हथियारबंद वारदात कई। तव्हांखे ॿुधायां त हीअ जेका साम्हूं वारी घटी आहे इन मां राति देरि सां फरीद पराचा जेको फरीद पराचा आहे उनजो घर ई सिरेवाल कॉलोनी में रिहाइशी आहे। हिते ॿुधायो पियो वञे त हीअ गेट आहे घर जे बिल्कुलु पुठे पासे आहे ऐं हीअ हिन में हिते पेर रखी ही पेर जो निशान आहिनि, ही बिल्कुलु पेर जा निशान आहिनि। हिते जेके इहे वारदात कंदड़ माण्हू चढ़िया आहिनि। इन मथी जेका छित आहे ही तव्हांखे ॾेखारिबो आहे, जेका ही मथी छित आहे इन खां मुसलसल हुतां मथां चढ़ी नामालूम हथियारबंदनि वारदात कई। ऐं इहो जेको मथी छित आहे हीअ साम्हूं तव्हांखे मथां ॾेखारींदो आहे, हीअ मथां अची ऐं पोइ हिन में अंदरि इन सीढ़ी सां लही हिते समूरनि घर भातियुनि खे हिननि यरगमाल बणाए लखें रुपयनि जा सोना ज़ेवर ऐं सामान खणी ऐं आसानी सां वरी फ़रार थी विया आहिनि। ऐं इहो ॿुधायो पियो वञे त टे जेके हथियारबंद हुआ उन्हनि खे ब्लैक कलर जा मास्क पातल हुआ ऐं टिनी वठ उहे हथियारनि सां लैस हुआ ऐं उहे अची हिन घर में दाख़िल थी लखें रुपयनि जा सोना ज़ेवर ऐं कैश रक़म खणी फ़रार थी विया आहिनि। मातली शहर अमन जो शहर आहे, उनमें अहिड़े क़िस्म जूं वारदातूं हिन खां पहिरीं बि थियूं आहिनि ऐं हीअ जेका वारदात आहे ही इंतिहाई ॾुखोईंदड़। तव्हांजे रहवासियुनि DIG हैदराबाद ऐं SSP बदीन खे अपील कई आहे त अहिड़े क़िस्म जी वारदातुनि खे रोकण जे लाइ को प्लान तयारु कयो वञे जंहिंसां अहिड़े क़िस्म जूं वारदातूं रोकियूं वञनि जीअं आवाम सुकून जी ज़िंदगी गुज़ारे सघे। कैमरा टीम सां गॾु हसन पवार, मातली।